आदतूं कीअं ठहनि थियूं ऐं छा आदतूं बदिली बि सघनि थियूं? इहो हिकु आम सुवालु हूंदो आहे त भई जेको ॼाओ आहे माण्हू, जेके हुन जूं आदतूं आहिनि, जेके हुन जो सोच जो तरीक़ो आहे, इहो कीअं बदिलिबो? इहो त माण्हू साॻियो ई रहंदो। पर हक़ीक़त ईअं न आहे। साइंस रोज़मर्रा नयूं नयूं तहक़ीक़ूं करे थी ऐं कई नयूं ॻाल्हियूं साम्हूं अची वियूं आहिनि, जंहिंमें इहो लॻे थो त आदतूं जेके आहिनि उहे बदिलिजी बि सघनि थियूं पियूं, सोच जा तरीक़ा बदिलिजी बि सघनि था पिया। जॾहिं इंसानु ॼमंदो आहे त इंसान जो दिमाग़ जेको हूंदो आहे उहो बिल्कुलु ईअं हूंदो आहे जीअं सुट जो मुंझल हिकिड़ो ॻोढ़ो हूंदो आहे, उन वांगुरु दिमाग़ हूंदो आहे। माना हुन में जेके वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं त क्लियर कट ज़ाहिर हूंदियूं आहिनि त हीउ हिसो हीउ कमु कंदो, हीउ हिसो हीउ कमु कंदो, पर काफ़ी हिसा डेवलप न थियल हूंदा आहिनि। हिकिड़ो हिसो आहे जीअं प्री फ्रंटल कार्टेक्स, जेको अॻियों हिसो आहे, इहो डेवलप थियल न हूंदो आहे। अंदरि में काफ़ी ट्रैक डेवलप थियल न हूंदा आहिनि, त उहे जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते वक़्त सां डेवलप थींदा आहिनि। अक्सर माण्हू चवंदा आहिनि भई माइंड छा आहे? छा माइंड ऐं ब्रेन साॻी ॻाल्हि आहे? न, बिल्कुलु साॻी ॻाल्हि न आहे। ब्रेन त इहो आहे जेको असांजे अंदरि खोपड़ीअ में अंदरि पियल आहे, हिकिड़ो मादो जेको, इहो ब्रेन आहे। माइंड इहो आहे जीअं असांजो सॉफ्टवेयर आहे जेको कमु थो करे, फंक्शनिंग आहे जेका, ऐं उहो जेको डेवलप थींदो आहे उन में छड़ो ब्रेन जे करे उहो डेवलप न थींदो आहे। उहो जेको आहे, जेके असांजा ज़िंदगी में ॿिया तजुर्बा थियनि था, नंढे हूंदे जीअं असांजो पेरेंट्स सां, पंहिंजे वालिदेन सां हलूं था, भाउर भेनरुनि सां हलूं था, पाड़े में छा थिए थो, ज़िंदगी में ॿिया जेके तजुर्बा थियनि था, उन सां असांजो माइंड डेवलप थिए थो, असांजूं आदतूं डेवलप थियनि थियूं, असांजो सोच जो तरीक़ा डेवलप थिए थो। उहा ई शइ हूंदी, हिकु माण्हू ॾिसंदो त जेको उहो हिकिड़े तरीक़े सां ॾिसंदो, हुनखे 6 नज़र ईंदा, ॿियो माण्हू ॾिसंदो हुनखे 9 नज़र ईंदा। त ईअं असां छो अलॻि अलॻि सोचींदा आहियूं? या हिकु माण्हू जी आदत हूंदी जल्दी जज़्बात में अची गुस्सो करे वेंदो, ॿियो थधो हूंदो। हाणे इहे आदतूं जेके आहिनि इहे कीअं डेवलप थियनि थियूं? जीअं ॿुधायो त जॾहिं ॼमण वक़्तु ब्रेन हूंदो आहे बिल्कुलु अनडिफरेंशिएटेड हूंदो आहे, काफ़ी शयूं क्लियर जेके न हूंदियूं आहिनि, सुट जे ॻोढ़े वांगुरु हूंदियूं आहिनि। पोइ इहे जेके असां ज़िंदगीअ में तजुर्बा थियनि था असां सां, ऐं ॿियो जीन्स जेके आहिनि, जेके असांखे मौरूसी मिलियल आहिनि जीन्स, इन ॿिन्ही जे इंटरेक्शन सां असांजो माइंड, असांजूं आदतूं, असांजो तौर तरीक़ो डेवलप थींदो आहे। सवाल इहे थिए थो, जीन्स त साॻियूं आहिनि, उहे जीन्स त तब्दील कोन थी थियनि। अगरि जीन मूं में आयल आहे गुस्से वारी, त मां गुस्सो कंदुसि, पोइ छा आहे? न, ईअं न आहे। जेके असांजी हेरिडिटरी आहे, जंहिंमें असांजा जीन्स अचनि था, असांजे क्रोमोसोम ते जेके जीन हूंदा आहिनि, उहे त DNA में साॻा ई जीन्स ईंदा आहिनि, पर उहे कहिड़े टाइम एक्टिव थींदा, कमु कंदा, प्रोटीन ठाहींदा, नवां कनेक्शन ठाहींदा, उहे कहिड़े टाइम ऐं कहिड़ा ठाहींदा, उहो जेको आहे असांजे इन्वायरमेंट जो, असांजे माइंड जो, असांजे जेको आहे उन सभिनी जे अमल दख़ल जे करे थींदो आहे। तंहिंजे करे चवंदा आहियूं न असां त असांजो ज़हन जेको आहे उहो छड़ो अंदरि जो ज़हन न आहे, ॿाहिरि जूं ॻाल्हियूं बि असां ते असरअंदाज़ थींदियूं आहिनि, तॾहिं असांजी नेचर ठहंदी आहे, असांजो मिज़ाज ठहंदो आहे, असांजी सोच जो अंदाज़ ठहंदो आहे। त नंढे हूंदे जेको असां ॿार खे सेखारींदासीं, सुठियूं आदतूं, सुठा गुण सेखारींदासीं, त उहे ज़हन में सुठा कनेक्शन ठहंदा, नवां साइनेप्टिक कनेक्शन्स ठहंदा। इनखे असां एपिजेनेसिस चवंदा आहियूं। माना जीन्स त हूंदा, पर कहिड़ा जीन एक्सप्रेस थींदा, कहिड़ा जीन प्रोटीन ठाहींदा ऐं कॾहिं ठाहींदा, त इहे सभु जेको आहे एपिजेनेसिस जो फिनामिना आहे, जंहिंसां असांजूं आदतूं ठहनि थियूं, मिज़ाज ठहनि था। हा, सुठा गुण सेखारींदासीं नंढे हूंदे ॿारनि खे, सुठियूं आदतूं सेखारींदासीं, नेकी करणो कयो, माण्हुनि सां वॉलंटियरिंग कयो, ग्रेटिट्यूड कयो, जेको मालिक ॾिनो आहे उनखे यादि कयो, ख़ुशि थियो, बजाए इनजे जो मूंखे हे न आहे उन ते परेशान थियो। जेको आदतूं सेखारींदासीं उहे ई दिमाग़ में कनेक्शन ठहंदा वेंदा। पोइ जॾहिं वॾो थींदो माण्हू, का सिचुएशन ईंदी, उन ई अखि जे
लेंस में माण्हू ॾिसंदो। हाणे जेकॾहिं माण्हू कंहिंसां सेखारियो हूंदोसीं नंढे हूंदे खां त सभु माण्हू तुंहिंजा सॼण आहिनि त हुनखे सॼण नज़र ईंदा। पर जे नंढे हूंदे खां चयोसीं सभु तुंहिंजा दुश्मन आहिनि, जेको वञे थो तोखे फुरण जे कढा मारण जे कढा, त हिकिड़ो कनेक्शन थियल आहे, हुनजी सोच ई उहे वेंदी। त असांजे मथां आहे त नंढे हूंदे कहिड़ा कनेक्शन ठाहियूं था। जीअं हिकु ॿनी आहे, बारिश खां पोइ उन ते कोई न गुज़रियो आहे, अगरि पहिरां उन ते माण्हू वेंदो, निशान ठाहे वेंदो, ॿिया माण्हू पोइ आस्ते उतां गुज़रंदा, हुनखे ख़बर आहे त इहो रस्तो ठहियलु आहे, इहो रस्तो साफ़ु आहे। तीअं असां जॾहिं बि सोचींदासीं असां उअं ई सोचींदासीं, छो त रस्तो उहो ठहियलु आहे। साइंस चए थी न्यूरॉन्स विच फायर टुगेदर दे वायर टुगेदर। अहिड़ा दिमाग़ में कनेक्शन जेके गॾु फायर कंदा आहिनि, अगरि असां उहा ई सोच रखंदासीं त असांजी कनेक्शन उअं ई वायरिंग दिमाग़ में उअं ई थींदी वेंदी। हाणे अगरि नंढे हूंदे में असांखे प्यारु मिलियो हूंदो, घर वारनि जो ध्यानु मिलियो हूंदो, ट्रस्ट हूंदो घर वारनि जो असां ते, असांजो ट्रस्ट हूंदो, त पोइ जॾहिं असांजा जेके ब्रेन में हिसा आहिनि न, उते साइनेप्टिक कनेक्शन वधीक ठहंदा आहिनि सुठनि जॻह ते। जेको ब्रेन जो हिसो आहे हिप्पोकैम्पस, जेको असांखे मदद कंदो आहे असां नई ॻाल्हि सिखूं, पोइ उहो स्ट्रांग हूंदो आहे। पर जेकॾहिं नंढे हूंदे को ट्रामा हुजे, अब्यूज़ हुजे, ॿार खे धिकारे वियो हुजे, उनजी बेइज़ती कई हुई हुजे ॿार जी, कंहिं तरीक़े सां जिनसी तौर ते, जिस्मानी तौर ते या इमोशनल जज़्बाती तौर ते बुलिंग कई हुजे ॿार जी स्कूल में या ॿाहिरि या घर वारनि जी तरफ़ां, पोइ ॿार जो ट्रस्ट ख़तमु थी वेंदो आहे। उहो ॿारु जेको आहे इमोशनली वॾो स्ट्रेस में हूंदो आहे। ऐं उन ॿार खे अगरि ॾिसबो अॻिते हली त उहो दुनिया खे उन ई शीशे सां ॾिसंदो। हाणे ॻाल्हि आहे त इहे त आदतूं डेवलप थियूं, पोइ भला चेंज बि थी सघनि थियूं। हा, चेंज थी सघनि थियूं। साइंस ॾिठो आहे अगरि हाणे बि अगरि ट्रस्ट डेवलप थिए, माण्हू खे प्यार सां मुहबत सां ऐं उनखे सुठा गुण सेखारिबा ऐं उहो गुणनि ते अमल कंदो वेंदो ऐं सुठा गुण कंदो पाण, त वरी नवां कनेक्शन ब्रेन में सुठनि रस्तनि जा ठहंदा। पोइ माण्हू जॾहिं बि सोच ईंदी वरी सुठो सोचींदो। उन में टाइम लॻंदो, पर इहो पॉसिबल आहे। सुठा कनेक्शन ठही सघनि था पिया, सुठियूं आदतूं ठही सघनि थियूं पियूं। ॿियूं जेके मिज़ाज आहे, मिज़ाज में बि तब्दीली अची सघे थी इन तरीक़े सां सिखण सां। पर माण्हू पाण इन ॻाल्हि लाइ राज़ी हुजे त मां इन ॻाल्हि ते कमु कयां, मां इहा ॻाल्हि सोचां ऐं कयां। त चवण जो मक़सदु इहो त माइंड जेको आहे उहो डेवलपिंग आहे, उहो वधंदो रहे थो, हलंदो रहे थो। इहो न आहे त माइंड जेको ठहियलु आहे उहो ई आहे। हाणे इहो असांजे हथ में आहे, उन कहिड़े तरफ़ मोड़ियूं था पिया, कॾहिं मोड़ियूं था। नंढे हूंदे खां पंहिंजे ॿारनि जो मोड़ींदासीं, उनखे सहूलियत थींदी। न मोड़ियो आहे, का परेशानी ॻाल्हि न आहे। हाणे बि चेंज कंदासीं पाण खे या ॿारनि में चेंजिस अची सघनि थियूं पियूं। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे, उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं घणे में घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।